अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रुंद जी जरवार में दुकानदार खां फुर्जी कोशिश, मुज़ाहिमत ते दुकानदार ज़ख़्मी, हिक फोरूअ खे शहरनि पकड़े वरितो। ख़बर मूजिबि जरवार शहर में माथेलो चौक ते दुकानदार राजेश कुमार खां 3 हथियार बंद दुकान ते चढ़ी फुर करण जी कोशिश कई त दुकानदार मुज़ाहिमत कई त फोरूअ दुकानदार खे चाकू हणी ज़ख़्मी कयो। शहरनि दुकानदार जे दांह ते शहरी पहुची हिक फोरू नवाज़ पिताफीअ खे पकड़े वरितो। जरवार पुलिस जे हवाले करे छॾियो, जॾहिं त ॿियो फोरू फरार थी वियो। जी आयो पर मांखे चई जेके पैसा चाकू खई ठगा मां चाकू जेके पैसा मारे फुर करण आयो माना सुञाण करण पहले जे मजो एक काट ते रखे न सुञाण न लेती न लेती वजी जी आयो बस चाकू कड़ी जेके पैसा काट बार बार गले में गोरी हाथ में दे और चाकू भी कड़ी चाकू मांखे खायो तो जेके रत निकली पे एडी फुर गई एडी रत निकली पे वजी। A4 JDO न्यूज़ में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।